सखर में बिटे क़त्ल केस जो जवाबदार सोगो करे पुलिस हवाले कराइण खां जवाबदार जा हिमायती कावड़जी पिया। सखर जे सेक्शन पुलिस ज़रिए असगर पठान जे घर ते चढ़ाई करे मुतासिर शख्स जो पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ एतराज उन सिलसिले में ए सेक्शन पुलिस सखर जे नए ॻोठ में असगर पठान जे घर में दाख़िल थी घर भातियुनि ते तशद्दुद भञिटरा ऐं फुड़ लुट कई। ॼाणायल अमल ख़िलाफ़ मुतासिर शख्स असगर पठान एहतजाज कंदे मीडिया ॾोराईंदे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु मक़तूल दिलबर पठान ऐं दौलत पठान जे क़त्ल केस जे जवाबदार यूसुफ पठान खे पकड़े पुलिस हवाले कयो हो। बिटे क़त्ल केस जे जवाबदार खे पुलिस हवाले कराइण खां बासर हैबत पठान, अकरम पठान ऐं ॿिया मथस कावड़जी पिया आहिनि। ए सेक्शन थाणे जे एएसआई ऐं एहलकारनि बिला जवाज़ काह करे घर भातियुनि ते तशद्दुद करे 5 लख रोक सोना ज़ेवर ऐं 2 लाइसेंस वारा पिस्टल खणी पिया आहिनि, जेको अमल वरी नाइंसाफ़ी आहे। हुन एसएसपी सखर सिंघार मलिक खे अपील कई आहे त बासरनि जी ॾाढ ऐं ए सेक्शन पुलिस जे एएसआई ऐं मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुड़लुट कयल रक़म ऐं सामान वापसि ॾियारे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।